नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन मुख़्तसी तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त ठठे जे ज़िले काउंसिल नए माली साल 2020-21 जी 44 करोड़ 2,46,073 रुपए जो बजट मंज़ूर करे वरिती है। ज़िले चेयरमैन बजट के टैक्स फ्री बजट करार ॾींदे नए साल जे बजट में 45 लाख रुपया ग़रीब ऐं ज़हनी शागिर्दनि लाइ रखण जो ऐलान कंदे चयो त गुज़िरियल साल जी स्कॉलरशिप जी बजट कोरोना वायरस ऐं ॿियनि जे करे इस्तेमालु न करे सघियासीं। इन सिलसिले में ज़िले काउंसिल ठठे जो बजट इजलास मकली ते ज़िले काउंसिल जे हाल में थियो, जंहिंमें ज़िले चेयरमैन ग़ुलाम क़ादिर पल्ले जो नए माली साल जो सालियानो बजट पेश कयो, जंहिंमें ख़र्च जो तख़मीनो 43 करोड़ 99,41,326 रुपया लॻायो वियो आहे। नए माली साल में गुज़िरियल साल जी बजट में ऐलानियल स्कॉलरशिप जा पैसा इस्तेमालु न थियण जो एतराफ़ कंदे नए साल में 45 लाख रुपया स्कॉलरशिप जी मुंद में, मुलाज़िमनि जी पेंशन ऐं पगारनि जी मुंद में 11 करोड़ 2 लाख रुपया, रिटायरमेंट मुलाज़िमनि जी ग्रेजुएटी ऐं पेंशन लाइ 1 करोड़ 50 लाख रुपया ऐं डिस्पेंसरनि लाइ 85 लाख रुपया, हलंदड़ स्कीमनि लाइ 15 करोड़ रुपया ऐं नवां तरक़ियाती स्कीमनि लाइ 14 करोड़ रुपया मख़सूस कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।